सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस पारां मिठीअ में इज्तमाही लजालत बाद आपघात कंदड़ नारीअ के केस में पाणमुरादो वरतल नोटिस की ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस पारां गिरफ़्तार कयल समूरनि जवाबदारनि के DNA कराइण समेत पुलिस के नारीअ के वारसनि सां हर क़िस्म जो तावन की हिदायत कई वई। पाणमुरादे नोटिस की ॿुधणी सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख कई। ॿुधणी दौरान DIG मीरपुर ख़ास ज़ुल्फ़कार महर, SSP थरपारकर हसन सरदार ऐं ॿिया अमलदार पेश थिया। उन मौके ते पुलिस पारां जवाबदारनि जे गिरफ़्तारियुनि समेत अग भराई वारी रिपोर्ट पेश कई वई। ॿुधणी दौरान आपघात कंदड़ नारीअ जे वालिदैन भी मौजूद हुआ। DIG मीरपुर ख़ास अदालत के ॿुधायो त हिन केस में 4 जवाबदारनि के गिरफ़्तार कयो वियो आहे। उन्हनि खां जांच जारी आहे। 2 हफ़्तनि अंदर जांच मुकम्मल करे रिपोर्ट पेश कई वेंदी। उन मौके ते चीफ जस्टिस पारां DIG ज़ुल्फ़कार महर के हिदायत कई वई त गिरफ़्तार जवाबदारनि जे DNA कराइण सां गॾु नारीअ जे वारसनि सां हर क़िस्म जो तावन कयो वञे।